अस्सलाम वालेकुम दोस्तों पोइ वीडियो में असां पढ़ियोसीं कंटिन्यूड रेशियो टिन वैल्यूज़ जो ए बी ऐं सी जो हिन वीडियो में असां पढ़ूं था जेकॾहिं चार वैल्यूज़ अची वञनि त उन्हनि जो कीअं छॾाइजे छो त मां क्लास 7 जी मैथमेटिक्स जे बुक में ॾिठमि त चेन वैल्यूज़ जो कंटिन्यूड रेशियो बि पुछे पियो क्वेश्चन्स में कहिड़ी ख़बर कहिड़े इम्तिहान में कहिड़ो क्वेश्चन अची वञे इन करे मां जो ही बि सम्झाए छॾियां अचो क्वेश्चन ते था हलूं जेकॾहिं कंटिन्यूड रेशियो तव्हांखे ख़बर आहे ए टू बी बी टू सी सी टू डी ॾिसो ए बी सी डी कंटिन्यूड आहे हा कंटिन्यूड आहे हाणे छा थींदो हिन जो वैल्यू ॻोल्हणो आहे जॾहिं त हिन जा वैल्यूज़ कंटिन्यू न आहिनि ॿ टू टे टू चार हुजे पर न 4 टू 5 वरी 2 टू 7 कंटिन्यू न आहिनि पर हाणे असांखे कंटिन्यूड ॻोल्हणा आहिनि कीअं थींदो कमु ए रेशो बी बी रेशो सी सी रेशो डी जो वैल्यू असांखे मिलियल आहिनि मां हिननि जा अल्फाबेट लिखी हुयमि ए बी सी डी रेशोज़ में लिखी हुयमि हाणे मुंहिंजो छा थींदो जवाबु मूंखे रुॻो लिखणो आहे ए जो वैल्यू ऐं बी जो वैल्यू वरी सी जो वरी डी जो कीअं ए जो बी जो छा आहे 2 3 वरी बी सी जो छा आहे 4 5 त बी जो ॿियो वैल्यू माना डबल वैल्यू बी जा ॿ वैल्यू इन करे वरी मां बी जे हेठों ॿियो लिखां 4 ऐं सी जो वैल्यू छा आहे 5 हाणे इन ई सिध में मां लिखंदुमि ईअं न वरी सी में हेॾे लिखो न इन ई सिध में 4 5 वरी हाणे हेठि ईंदासीं त सी जो वैल्यू ॿियो 2 मिलियल आहे 2 7 हाणे इन ई सिध में डी जो वैल्यू 7 ठीकु आहे दोस्तों हिकिड़ी पूरी फ्लो अची वई असांजी हाणे छा थी तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं टे असां हिननि टिनि खे छॾायूं त छा थी तव्हांखे ख़बर आहे त ही रेशो हीअं ज़रब थींदा आहिनि ठीकु आहे दोस्तों अचो लाइन जो हिते हिकिड़ी पहिरियों हिन जो जवाबु कढूं पोइ हिनखे ॾिसूं था त 4 ॾूं 8 4 टिकी 12 टे 15 सॉरी टे 5 15 15 हाणे हिननि जा वैल्यूज़ अची विया हाणे हिननि जे वैल्यूज़ खे असां खणी हिननि सां ज़रब कराईंदासीं कीअं हे थींदो हिन सां ज़रब 12 थींदो हिन सां ज़रब ही थींदो हिन सां ज़रब ऐं ही थींदो हिन सां ज़रब ठीकु आहे यानी ही ॿ जेके गॾिजी त हिक ॿिए सां थींदा ऐं ही आख़िरी वारो हिन सां 15 सां थींदो पर ही ॿई जेको आहे हिन ॿिनि सां वञी थींदा ठीकु आहे दोस्तों अचो हाणे जवाबु कढूं आख़िरी 8 खे ॿिनि सां ज़रब 8 ॾूं 16 रेशो 12 24 रेशो 15 30 रेशो ऐं 7 15 105 ठीकु आहे दोस्तों जॾहिं तव्हां ही ज़रब सिखी वियो पहिरियों हिन टिनि जो वैल्यू कढी जेको जवाबु ॾिनो जवाबनि खे वरी हिन सां ज़रब करे हिन तरीक़े सां पहिरियां ॿई हिन सां टियों 15 ॿिनि सां ऐं ही अॻे सां जॾहिं हिन ज़रब छॾायो त ही जेको जवाबु आहे इहो कंटिन्यूड रेशो आहे ए बी सी डी जो यानी ए रेशो बी रेशो सी रेशो डी जो कंटिन्यूड रेशो जो जवाबु आहे उहो छा आहे 16 रेशो 24 रेशो 30 रेशो 105 उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो मुंहिंजो पसंदि आयो हूंदो ऐं हाणे कंटिन्यूड रेशो पूरो थियो कंटिन्यूड या त 10 ते चवंदो आहे या त 6 ते चवंदो आहे मां ॿई वीडियो सम्झाए छॾिया ऐं हाणे आसानी सां एक्सरसाइज़ करे सघो था 7वीं क्लास जी मैथ जो बुक खोलियो ऐं इनवर्स ऐं डायरेक्ट वेरिएशन जे चैप्टर में वञो हुते जेको कंटिन्यूड रेशो आहे हुनजी एक्सरसाइज़ जेका पहिरीं एक्सरसाइज़ उहा छॾायो जेकॾहिं कोई सम्झ में नथो अचे त मूंखां पुछिजो हिन वीडियो जे कमेंट सेक्शन में यूट्यूब ते कमेंट सेक्शन में पुछी सघो था ऐं दोस्तों हिकिड़ी शिकायत कयां तव्हां न तव्हां कमेंट था कयो न तव्हां लाइक था कयो हाणे वीडियोज़ खे ऐं न वरी मुंहिंजो वीडियो टोटल ॾिसो था तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां 1 मिंट था ॾिसो जॾहिं त मां महिनत करे 4-5 मिंट ठाहियां थो वीडियो त उहो काइंडली मुंहिंजो वीडियो पूरो ॾिसो ऐं शयुनि खे सम्झो न अचे का शइ त बिला चए मूंखे कमेंट में लिखो दादा इहा सम्झ में न आई आहे मां तव्हांखे सम्झाईंदुमि नए वीडियो जी अचण ताईं ख़ुदा हाफ़िज़ जी